जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पाणीअ वारी बसर जी खटाइण कीअं ठाहिजे, जेका सिंधियुनि जी फेवरेट खटाइण आहे। इन में तेल जो बिल्कुलु इस्तेमालु न थींदो आहे। इहा खटाइण पाणीअ में ई ठहंदी आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। अगर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि अचे थो त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो और मुंहिंजे अचण वारी वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन खे क्लिक कयो। अचो त शुरू था कयूं। हाणे खटाइण ठाहिण जे लाइ नंढी साइज़ जा बसर इस्तेमालु करणा आहिनि। ध्यानु ॾिजो त बसर वॾा न हुजनि, नंढा नंढा बसर यूज़ कंदासीं हिन में। बसर खे छिले वठंदासीं। इहा खटाइण खाइण में ॾाढी सुठी लॻंदी आहे, दाल चांवरनि सां, पराठनि सां। सो सभु बसर छिले वरिता आहिनि। धोई करे उन खां पोइ विच तां थोरो सो हिसो कटे उन ते क्रॉस जो निशान लॻाइणो आहे। अहिड़ी तरह सभिनी बसरनि ते क्रॉस जो निशान कयो आहे। हिकु बरनी खणंदासीं, उन में बसर विझी उन सां गॾु उन में विझंदासीं लूणु, हैड, ॻाढ़ो मिर्च, पीली राई। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं पाणी। के पाणी विझण खां पहिरियों इनखे राति भर रखंदा आहिनि, पोइ पाणी विझंदा आहिनि। ॿई तरीक़ा सही आहिनि, तव्हांखे जीअं सही लॻे तव्हां कयो। खे चङी तरह मिक्स कंदासीं। 3 ॾींहंनि खां पोइ इहा खटाइण जो तैयार थी वेंदी। ॾिसो 3 ॾींहंनि खां पोइ इहा खटाइण तैयार थी वई आहे। ॾाढी सुठी खुशबू अची रही आहे हिन मां। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो सिंधी बसर जी खटाइण पाणीअ वारी, ॾाढी टेस्टी आहे। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।